वेलकम बैक नाज़रीन। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। शहीद मेजर बाबर नियाज़ी जी जनाज़े नमाज़ ज़ोब कैंट में अदा कई वई आहे। ISPR पारां ॼाणायो वियो आहे। जनाज़े नमाज़ में आला फ़ौजी, सिविल ऑफिसर्स, अवाम ऐं सिविल इंतज़ामिया जे नुमाइंदनि जी शिरकत। शहीद खे मुकम्मल फ़ौजी एज़ाज़ सां अबाणे शहर मियांवाली में मिटी माउ हवाले कयो वेंदो। पाकिस्तान जे हथियारबंद फ़ौज क़ौम सां कुल्हो कुल्हे में मिलाए बीठल आहे। पाक फ़ौज दहशतगर्दी जी कोशिशुनि खे नाकाम बणाइण लाइ पुरअज़म आहे। बहादुर पुटनि जूं कुर्बानियूं दहशतगर्दी ख़िलाफ़ रहण जे अज़म खे वधाइनि थियूं। वतन मां दहशतगर्दी जे लानत जे ख़ात्मे ताईं जंग जारी रहंदी। ISPR पारां इहो ॼाणायो वियो आहे। शहीद मेजर बाबर नियाज़ी जी जनाज़े नमाज़ ज़ोब कैंट में अदा कई वई आहे। जनाज़े नमाज़ में आला फ़ौजी, सिविल ऑफिसर्स, अवाम ऐं सिविल इंतज़ामिया जे नुमाइंदनि शिरकत कई आहे। शहीद खे मुकम्मल फ़ौजी एज़ाज़ सां अबाणे शहर मियांवाली में मिटी माउ हवाले कयो वेंदो। पाकिस्तान जी हथियारबंद फ़ौज क़ौम सां कुल्हो कुल्हे में मिलाए बीठल आहे।